अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पुरीअ पतंग आया मिड़ीअ मथे मच, ओॾा थिया आग खे सड़िया मथे सच, संदा गिचन गच वेचारन विञाया। भलारे भिड़दड़ जे भलारे बैत सां मुंहिंजी हुई आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 7 अप्रैल 2023 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। वक़्त जे वार्ताउनि न ॼाण कहिड़ा कहिड़ा गुलाब छाणे छॾिया आहिनि, न ॼाण कहिड़ा कहिड़ा सीने मथे असां दर्द पिराया, इहो केर बि नथो ॼाणे। पर सोगवारियुनि जा सिज सिंध ते जीअं उभरिया आहिनि, वरी लहण जो नालो ई नथा वठनि। 7 अप्रैल जॾहिं बि ईंदी आहे त दिलि ते अनेक दर्द लही ईंदा आहिनि। 7 अप्रैल जो ॾिहाड़ो जेको सिंध खे सोगवारियूं ॾेई वियो। सिंध जो आशिक़ बहादुर पुट शहीद बशीर ख़ान कुरैशी 7 अप्रैल 2012 ते सिंध दुश्मननि हथां ज़हर ॾेई शहीद कयो वियो। अॼु शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जी वरसी ते असीं खेसि भेटाउनि जा गुलाब अचे रहिया आहियूं। सभ खां पहिरियां पेश कंदासीं तारुफ़ जेको लिखियो आज़ाद अनवर कांधड़े। शहीद बशीर ख़ान कुरैशी जो जनम लाड़काणे ज़िले जे रतेदेरे शहर में कुरैशी पाड़े में ग़ुलाम मुर्तज़ा कुरैशी जे घर में 10 अगस्त 1959 ते थियो। हुन प्राइमरी तालीम रतेदेरे मां ई हासिल कई। 1974 में मैट्रिक हाई स्कूल रतेदेरो मां पास कयाई। इंटर शिकारपुर कॉलेज मां पास कयाई। पाण 1976 में सिंध ज़रई कॉलेज जेको अॻिते हली यूनिवर्सिटी बणियो में दाख़िला वरिती। हुन फैकल्टी ऑफ क्रॉप प्रोटेक्शन जे शोबे प्लांट प्रोटेक्शन में BSc करण बाद MSc में दाख़िला वरिती। बशीर ख़ान कुरैशीअ सियासत जी शुरूआत 1976 में जसाफ जी मेंबरशिप सां कई। 1980 में जसाफ ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जो सदर थियो। 1981 में ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम मां कॉम्प्रेस सियासत में सरगर्म किरदारु अदा करण सबबि 1 साल लाइ बेदख़ल कयो वियो। संदसि शागिर्दी वारे दौर में टंडोजाम ज़रई यूनिवर्सिटी कॉम्प्रेस सियासत जो मर्कज़ बणी। संदसि सियासी जदोजहद सबबि वेटनाम टंडोजाम जो नारो मशहूरु थियो। बशीर ख़ान कुरैशीअ शागिर्दी वारे ज़माने में गिरफ़्तारी दौरान तदरीसी अमल जारी रखियो। जेल तोड़े पुलिस निगरानी में बि इम्तिहान ॾिनाई। संदसि गिरफ़्तारी लाइ ज़रई यूनिवर्सिटी जे हॉस्टलनि ते केतिरा ई भेरा ऑपरेशन बि थिया। सिंध जे अरड़े पुट बशीर ख़ान कुरैशी सियासत जी शुरूआत 1976 में जसाफ जी मेंबरशिप तां कई हुई। हुन ज़िया जी मर्शला ख़िलाफ़ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी शहादत वारे वाक़े तोड़े टोड़ी फाटक ख़िलाफ़ पिणु सरापा एहतिजाज बणियल रहियो। टोड़ी फाटक सान्हे खां पोइ क़ौमी तहरीक खे सरगर्म फ़ाल रखण में बशीर ख़ान कुरैशी जो अहम किरदारु हो। सैयद जो सचो सिपाही ऐं सैयद जे फ़िक्र ऐं नज़रिये जी प्रचार कंदड़ सचो ऐं पको देशी हो। बशीर ख़ान कुरैशी 1990 में GA सिंध तहरीक जो मरकज़ी सदर चूंडिजी वियो। साईं GM सैयद जे विछोड़े बाद GA सिंध तहरीक, GA सिंध मुहाज़ ऐं ॿियनि ग्रुपनि में इंज़माम बाद GA सिंध क़ौमी मुहाज़ जो 1995 में डिप्टी कन्वीनर चूंडियो वियो। 1996 में खेसि जस्कम जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो। उन वक़्तु साईं अब्दुल वाहिद आरिसर चेयरमैन हो। 1998 में खेसि जस्कम जो चेयरमैन चूंडियो वियो ऐं आख़िर ताईं हू जस्कम जो चेयरमैन रहियो।
बशीर ख़ान कुरैशी पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि कंहिं बि उहिदे जी ख़्वाहिश न कई। खेसि हमेशह कारकुन पाण चूंडींदा हुआ ऐं हर भेरे कारकुन ज़िद करे खेसि बिहारींदा हुआ। क़ौम परस्त सियासत में बशीर ख़ान कुरैशी वाहिद अॻवान हो जेको सियासी सफ़र जी शुरूआति खां शहादत ताईं सिंध जे क़ौमी रहबर साईं GM सैद जे फ़िक्र ऐं नज़रिए ते पाबंद रहंदे सिंध जे आजपे ऐं हक़नि जी हासिलात लाइ तारीख़ी मिसाली जदोजहद कंदो रहियो। केतिरा ई हमसफ़र साथी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सैद जे नज़रे खे पुठी ॾेई लकीर जा फ़क़ीर बणिया ऐं पंहिंजूं वफ़ादारियूं तब्दील कयूं, पर बशीर ख़ान कुरैशी मरण घड़ी ताईं सिंध जी आज़ादी लाइ हलचल कई, जंहिं सबबु हुन साईं GM सैद खां पोइ सभ खां वधीक वक़्तु क़ैद बि काटियो। सैद जे नज़रिए ते साबित क़दम रही सियासत करण ऐं सिंध जे हक़ लाइ जदोजहद करण जे ॾोह में रियासती ॾाढ तहत शागिर्दी वारे ज़माने खां शहादत ताईं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 10 साल क़ैद काटींदो रहियो। शहीद बशीर ख़ान कुरैशी सिंध जे क़ौमी आजपे लाइ 23 मार्च 2012 ते कराची जे रस्तनि ते लखें सिंधियुनि सां गॾिजी फ्रीडम मार्च पिणु कयो, जंहिंखे न सिर्फ़ मुल्की पर आलमी सतह ते वॾी मोट मिली। बशीर ख़ान जे मार्च में कयल तारीख़ी तक़रीर मुल्की ऐं आलमी सतह ते मुख़्तलिफ़ धुरियुनि जो पाण ॾांहुं ध्यानु छिकायो हो। 27 मार्च 2012 ते अमरीकी कांग्रेस जे मेंबरनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो हो त कराची में फ्रीडम मार्च जो जाइज़ो वरितो आहे। उन मामले खे घणनि पासनि खां ॾिसी रहिया आहियूं। हुननि सिंधियुनि जे मसइलनि बाबति करारदाद पेश करण जो ऐलान पिणु कयो हो। कराची में लखे माण्हुनि जे फ्रीडम मार्च जी तारीख़ी कामयाबी जो पड़ाॾो अञा कननि में गूंजी रहियो हो ऐं सिंध वासी हिक ॿिए खे कामयाब ऐं तारीख़ी फ्रीडम मार्च ते मुबारकूं ॾियण में मसरूफ़ हुआ त सिंध जे हिन अरड़े पुटु बशीर ख़ान कुरैशी खे 7 अप्रैल 2012 ते सिंध दुश्मननि ज़हर ॾियारे शहीद कयो। संदसि ओचिते विछोड़े सिंध ऐं सिंधियुनि खे पंहिंजी यतीमी जो अहसासु ॾियारियो ऐं सिंध 7 अप्रैल खां 10 अप्रैल ताईं लगातार 3 ॾींहं सोग में बंदि रही। लाड़काणे जी चांडका अस्पताल में पोस्टमार्टम बि थियो। संसद जूज़नि जी रिपोर्ट साख भरे गैर मुल्की लेबॉर्ट्री में कराइण वारे जाइज़ मुतालबे खे बि हुक्मरान पुठी ॾींदा रहिया। बशीर ख़ान कुरैशी जी तदफ़ीन में लखें क़ौमी कारकुननि सिंधियुनि शिरकत कई। असांजे मुआसी सफ़र में ओ साथी त माणींदा मंज़िल 50 ढोल ढाटी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु 7 अप्रैल आहे। अॼु शहीद बशीर ख़ान कुरैशी जी शहादत जो ॾिहाड़ो आहे। असीं सोच वीचार जे सफ़र में खेसि भेटा पेश करे रहिया आहियूं। कामरेड सोभे ज्ञानचंदाणी शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जे विछोड़े ते लिखियो हो त बशीर ख़ान जे ओचिते विछोड़े जो मूंखे ॾाढो अफ़सोस थियो आहे। हुन जी वेझड़ाई में कराची में कयल तक़रीर बिल्कुलु साईं GM सैद जी फुल तर्जमान हुई ऐं असां सॼी उमिरि साईं GM सैद जे फ़लसफ़े ते हलण जी कोशिशि कई आहे। पाण में जेकॾहिं का तलख़ी थी आहे त उन लाइ मां माफ़ी जो तलबगार आहियां। अब्दुल वाहिद आरिसर लिखियो त बशीर कुरैशीअ जो ओचितो विछोड़ो क़ौमी तहरीक लाइ वॾो हाञो आहे। क़ौमी अॻवान जो ओचितो मौत का साज़िश जो हिसो आहे। डॉक्टर सफ़दर सरकीअ लिखियो त बशीर कुरैशी जो विछोड़ो पूरी सिंधी क़ौम लाइ वॾो सान्हो आहे। बशीर ख़ान कुरैशी पंहिंजी समूरी जमार सैद जे फ़िक्र ते अटल रही क़ौमी जदोजहद में पाण मल्हायो। संदसि विछोड़े वारे दर्द खे विरहण ताईं मिटाए नथो सघिजे। कल्पना देवीअ लिखियो त बशीर ख़ान कुरैशीअ जे विछोड़े सां सिंध में हिकु वॾो ख़ाल पैदा थियो। बशीर ख़ान कुरैशी साईं GM सैद जो मुख्य सिपह सालार हो। जीअं सिंध जा केतिरा ई धड़ा थी विया आहे, पर बशीर कुरैशी जो कद काठ मिड़नी खां मथे हो। बशीर ख़ान कुरैशीअ पिछाड़ी ताईं GM सैद जे नज़रिए सां सलहाड़ियल रहियो। बशीर ख़ान कुरैशी सिंध जो आशिक़ ऐं सचो क़ौम परस्त हो।
अंबरीन हिस्पाणी लिखियो बशीर कुरैशी खे चइनि लफ़्ज़नि में लिखिजे त चइबो त हूअ बहादुर बुरदबार सखी सम्झू किरदार जो अहिड़ो रहबर हो जंहिं सॼी सिंध खे ॻंढे हिकु कयो। शल जीजल माउ सिंध अहिड़ा पुट रोज़ ॼणे। नूर नबी राहू जे लिखियो बशीर ख़ान कुरैशीअ जो विछोड़ो यकीनन हिकु वॾो अलमियो आहे। आउं सम्झां थो त बशीर ख़ान कुरैशीअ जे गुणनि ते साहब ऐं रवादारी ते वॾ जिगरी दरगुज़री ते ग़ौर फ़िक्र जी ज़रूरत आहे। संदसि समूरनि सियासी पहलुअनि खे उजागर करण जी ज़रूरत आहे। बशीर ख़ान कुरैशी जे विछोड़े सां जिते संदसि पार्टी ऐं ख़ानदान खे दुखदायक सदमो रसियो आहे उते सॼी सिंध बि सोगवार आहे। असांखे इहो अहसासु आहे त क़ौमी तहरीक हिकु बुरदबार बहादुर सिपाही ऐं सालार खां महरूम थी वई आहे। नामियारे साफ़ी नेमत खोड़े लिखियो त बशीर ख़ान कुरैशी सिंध जो अकेलो क़ौमी अॻवान हो जंहिंखे हिकु ई वक़्तु सिंध जे आशिक़ ऐं महबूब जो एज़ाज़ु हासिलु हो। अहिड़ो भाॻ अॻु में कंहिं बि अॻवान जे नसीब में नाहे आयो जेको सिंध जो आशिक़ बि हुजे ऐं महबूब बि। आउं सम्झां थो त बशीर ख़ान कुरैशीअ जो विछोड़ो तमामु वॾो ऐं तारीख़ी क़ौमी नुक़सानु आहे जंहिंजो अज़ालो हूं त नामुमकिन आहे। हा पर जेकॾहिं असां पाण में इतिहाद क़ाइमु करियूं ऐं सिंध खे साम्राज्य जे चुंगल मां आज़ादु करायूं त उहो ई अज़ालो थी सघे थो। बशीर ख़ान कुरैशी सिंध जो वॾो अवामी लीडर हो, आशिक़ हो, धरती माउ जो कंधार ऐं दलेर पुटु हो। आउं हुनजे मरते खे ग़ैर फितरी सम्झां थो। मुंहिंजे नज़र में हुनखे शहीद कयो वियो आहे छाकाणि जो अॻु में बि हुन ते हमला कया विया हुआ। दुश्मन सम्झनि था त हूअ सिंध जे हिन दलेर पुट जो खून खाई वेंदा पर उहा उन्हनि जी भुल आहे। उहो ॾींहुं परे नाहे जो सिंध जे हिन कंधार पुट जी अमली जदोजहद जे बदौलत सिंधी क़ौम आज़ादी माणींदी। अली नवाज़ आरिसर लिखियो बशीर ख़ान कुरैशी सिंध माउ जो सचो आशिक़ हो त सिंधी माण्हुनि जो महबूब बि हो। बशीर कुरैशी जो दुखदायक विछोड़ो सिंध लाइ वॾो हाञो आहे। आज़ाद सिंधू देश जो जेको ख़्वाबु साईं जीएम सैद ॾिठो हो सिंधी माण्हुनि खे उन जी तइबीर बशीर जे अखियुनि में नज़र ईंदी हुई। हूअ हिकु ई वक़्तु घण पासाई शख़्सियत हो, संस हर पहलू ॿिए खां भारी आहे। बशीर जी शहादत क़ौमी तहरीक खे 20 सालनि लाइ पोइ धिके छॾियो। बशीर कुरैशी सिंधी माण्हुनि जे निब्ज़ ते हथु रखी सियासत कंदो हो। संदसि बेवक़्तायती शहादत सिंध जे क़ौमी काज़ खे वॾो धक रसायो। तोखे ॾिसे थो वेसाह ॼाणे ख़ुदा सिंध जीअंदी सदा, सिंध जीअंदी सदा। सिंध नेशनल मूवमेंट जे मरकज़ी सदर अली हसन चांडिए लिखियो हो बशीर कुरैशी जहिड़ा अॻवान सदियुनि में पैदा थींदा आहिनि। संदसि विछोड़ो कंहिं सान्हे खां घटि न आहे। बाशऊर क़ौमूं पंहिंजी तारीख़ साज़ शख़्सियतनि जी जदोजहद मां सबक़ हासिलु करे जदोजहद कंदियूं आहिनि ऐं बशीर कुरैशी तरफ़ां सिंध जी क़ौमी तहरीक लाइ कयल किरदार ऐं जदोजहद सिंधी क़ौम लाइ मशल राह बणिजंदी। शहीद बशीर ख़ान कुरैशी खे भेटा पेश कंदे लतीफ़ जमाल लिखियो हूअ उन्हनि नौजवाननि जो हीरो हो जिन हिन खे पंहिंजे गीचनि जो हार सम्झी पाए वरितो हो ऐं खेसि अबू जिहाद जो लक़ब ॾिनो हो जंहिंजो मतिलबु आहे फादर ऑफ दी स्ट्रगल। उहा जदोजहद त फ़लस्तीन जी धरती ते फ़लस्तीन लिबरेशन ऑर्गेनाइज़ेशन जे अॻवान यासिर अरफ़ात शुरू कई हुई पर फ़लस्तीन उहो एज़ाज़ फ़क़्ति ख़लील इब्राहिम जे खाते में लिखियो हो। सिंध में सैद जा केतिरा ई आशिक़ रहिया पर हिकु अरसे ताईं हलण खां पोइ उन्हनि पंहिंजी मंज़िल मटाए छॾी। पर मुसीबतनि जे तूफ़ाननि में बि जेको शख़्स बीठल रहियो उहो फ़क़्ति अकेलो बशीर ख़ान कुरैशी हो जंहिंखे सिंध जे नौजवाननि अबू जिहाद जो लक़ब ॾेई छॾियो जेको सिंध जी क़ौमी तहरीक जो फादर ऑफ स्ट्रगल हो। हीअ सिंध जो उहो सियासी अॻवान न हो जेको गारियुनि में वेही लांग मार्च करे पर ही पंहिंजे वर्करनि जे काफ़िलनि सां गॾु ज़ख़्मी पेर खणी हलंदड़ उहो सियासी अॻवान हो जंहिं मतल मैदान ते पंहिंजे साथियुनि खे कॾहिं बि अकेलो न छॾियो, जंहिंजे वारनि में चांदी लही अचण खां पोइ बि जदोजहद जे मैदान ते
हू क़ौमी तहरीकनि जे वर्करनि जे विच में रहियो। छा सिंध जे अबू जिहाद जे विछोड़ जो सदमो हिन सिंध खां बर्दाश्त थी सघे थो, जंहिंजी वारसी जो बार फ़क़्ति क़ौमी तहरीक जे मथां आहे। सिंध जा नौजवान नज़ार काबानी वांगुरु पंहिंजे महबूब अॻवान खे अलविदाई चुमी ॾियण जे मूड में न आहिनि। अलविदा त उन्हनि खे कबो आहे जेके जुदा थींदा आहिनि। छा असां पंहिंजे उन मासूम अॻवान खे अलविदाई चुमी ॾेई सघण जी जुरत करे सघूं था? असांजो ज़हन इहो क़बूल करे थो त हूअ जेको सिंध जे इश्क में जदोजहद जे मैदान ते कंहिं पहाड़ वांगुरु बीठल नज़र ईंदो हो, सो दिलि जी बेवफ़ाई सबबु जुदा थींदो। जंहिंसां सिंध ईअं मुहबत करे थी जीअं कंहिं मासूम ॿार सां कई वेंदी आहे। हू उन वक़्त खां ई सैयद जे सथ में शामिलु थी वियो हो जॾहिं हुनजे शऊर जी अखि खुली हुई। हुनजे हिसे में सॼी ज़िंदगी मुसीबतूं ई रहियूं ऐं हूअ मुसीबतनि खे चैलेंज सम्झी क़बूल कंदो रहियो। हुन खां पोइ सिंध जी क़ौमी तहरीक हिकु अहिड़े सदमे में हली वई आहे जंहिंजो अज़ालो जल्दी मुमकिन नाहे। नामियारे लेखक सुहेल मेमण लिखियो, उमिरि जे उन हिसे में पहुतो आहियां जिते हाणे सिंध ते सिर ॾियण खां सवाइ ॿी का ख़्वाहिश नाहे बची। सिंध धरती जे बहादुर पुट बशीर ख़ान कुरैशी इहे लफ़्ज़ चया हुआ ऐं हुनजी उहा ख़्वाहिश अलाह सां पूरी कई। हुनजो साह सिंध ते ईमान ऐं सिंध जे आजपे वारी ॻाल्हि ते ई अंत ते पहुतो। अञा कराची में बशीर ख़ान कुरैशी जी क़यादत में जस्कम जे फ्रीडम मार्च जा पड़ाॾा पुराणा बि न थिया त उहो मेलो मचाईंदड़, कराची में धरती जी वारसी वारी ताक़त जो मुज़ाहिरो कंदड़ ओचितो धणी सां वञी मिलियो आहे। बशीर ख़ान कुरैशी कराची में जस्कम जे प्लेटफार्म तां साईं GM सैद जो जेको पैगाम सिंध तोड़े दुनिया ताईं पहुचायो, उन बाद मूंखे पक सां उहो अनुमान थियो हो त कुझु न कुझु ज़रूरु थींदो। मूंखे इहा पक हुई त अहिड़े वॾे तइदाद में कराची में बशीर कुरैशी सिंध जे आजपे वारे पैगाम खे निर्वार करण जी सज़ा ज़रूरु भोॻींदो। या त खेसि गिरफ़्तार कयो वेंदो या शहीद कयो वेंदो या अहिड़ो कुझु ज़रूरु थींदो जंहिंजी तवका आहे ई न ऐं ईअं ई थियो आहे। चङो भलो चाक ख़ुशबाश सिर्फ़ु 54 सालनि जो बशीर ख़ान कुरैशी ईअं ओचितो ई ओचितो हलियो वियो। ॻाल्हि एतिरी सवली हुजे दिलि नथी मञे। सिंध मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अॼु शहादत ॾिठी, उनजो तालुक़ु बि लाड़काणे सां हो। बशीर ख़ान रते देरो अॼु हो ऐं नओं देरो ऐं रतो देरो में को वॾो फ़ासिलो बि नाहे। बशीर कुरैशी बि 54 सालनि जी जमार में असां खां विछड़ियो ऐं बेनज़ीर बि 54 सालनि जी जमार में सिंध छॾी। बशीर ख़ान कुरैशीअ जी निवड़त कारकुननि सां मुहबत, सिधी ॻाल्हि सिधे नमूने रखणु, हर हंधि पहुची पवणु, दिलि वारा वॾा भाकुर पाइणु, गुरूर न करणु, हे उहे ख़ासियतूं आहिनि जिन जी बशीर ख़ान कुरैशी मंझि कतई खोट न हुई। बशीर ख़ान साईं GM सैद सां जेको इश्क कयो उन इश्क ते क़ाइमु रहियो। सैद जे पैगाम खे हुन पूरी ईमानदारी सां अॻिते वधायो, जंहिंजो सबूत कराची में लखे माण्हू गॾु करे आजपे जी घुर करणु आहे। बशीर ख़ान कुरैशीअ जॾहिं रते देरे में चाचा ग़ुलाम मुर्तज़ा कुरैशी जे घर पैदा थियो त हू हिकु आम ॿारु हो, पर जॾहिं हू ज़िंदगी जा 54 साल सफ़र करे वञी धरती जी हंज में सुम्हियो त सिंध जो अरड़ो पुट जे नाले सां वञी दफ़न थियो। हू जॾहिं ॼाओ हो त संस घर वारा ऐं मिट माइट ख़ुशि थिया हूंदसि, पर हू जॾहिं विछड़ियो त सॼी सिंध सोग में वरतल रही। उहा सिंध सां इश्क ऐं सैर जी ॾसियल वार ते जदोजहद जे करे ई मुमकिन थियो आहे। उहा बि बशीर कुरैशी जी कामयाबी आहे त संस वॾा वॾा मुख़ालिफ़ खेसि भेटा ॾेई रहिया हुआ। हुनजो वर्ताव ई अहिड़ो हो जो मुख़ालिफ़ बि मजबूर थी पिया। इख़्तिलाफ़ पार्टी अंदरि बशीर ख़ान कुरैशी सां असां बि घणा कयासीं, पर कॾहिं तव्हां खां हटी करे तूं ताईं न पहुतासीं। उहो ई सबबु आहे जो असां जूं अंदरि जूं मुहबतूं क़ाइमु रहियूं ऐं उहे मुहबतूं संस विछोड़े ते लुड़कनि ऐं सुरकनि में तब्दील थियूं। नामियारो क़ौमपरस्त अॻवान ऐं लेखक नवाज़ ख़ान ज़ंवर लिखे थो, बहरानी हालतनि में क़ौमूं पार्टियूं ऐं उन्हनि जा ज़िमेदार फ़र्द हालतुनि ते तमामु वॾी गहराई, ध्यानु ऐं संजीदगी सां ग़ौर वीचार कंदा आहिनि ऐं पंहिंजे आईंदे जे बचाव लाइ नए सिरे सां हथ पेर हणंदा आहिनि। अहिड़ियुनि भयानक हालतुनि मां हिकिड़ी हालति कंहिं अॻवान जो लाॾाणो बि आहे। पोइ उहो तिबी तौर ते थींदो हुजे या ग़ैर तिबी, मौत हर शिकल में नुक़सानकार आहे। उहो पंहिंजे पुठियां
अणखुट पीड़ा ऐं ॾुख जा दास्तान छॾण सां गॾोगॾु न भरिजी सघंदड़ ख़ाल ऐं बेपनाह नुक़सान पिणु छॾे वेंदो आहे। उहे क़ौमूं बिन बदनसीब हूंदियूं आहिनि जिन जा अॻुवाण निहायती फ़ैसिलाइतनि घड़ियुनि में उन्हनि खां जुदा थी वेंदा हुजनि ऐं उन मौक़े ते जॾहिं के अहम फ़ैसिला के अहम तब्दीलियूं ऐं के तारीख़ साज़ मरहला सिर ते बीठा हुजनि। अहिड़ी कार सिंध सां गुज़िरियल केतिरनि सालनि खां थी रही आहे। तारीख़ इम्काननि सां भरी पई हुजे थी। केरु थो ॼाणे त जेकॾहिं अलाबख्श सुमरो बेवक़्तो शहीद न थी वञे हा, सूर्य बादशाह गणग बंगले या मखी ॿेले में दाख़िल थी वञण में कामयाबु थी वञे हा ऐं मौलाना उबैदुल्ला सिंधी जलावतनी ख़तमु करे सिंध मोटी अचण खां पोइ जल्दी मौत जे वर न चढ़ी वञे हा त सिंध बल्कि हिन निंढे खंड जी तारीख़ कहिड़ी धारा इख़्तियार करे हा। तारीख़ जे निहायती अहम मरहलनि ते वॾा मौत क़ौमनि लाइ हिकु वॾी बदकिस्मती ऐं अभाग खां घटि न हूंदा आहिनि। अहिड़ा अभाग अॼु बि सिंधी क़ौम जी ॼणत क़िस्मत में लिखियलु आहिनि। जॾहिं अॼु सिंध हिकु भेरो ॿीहर पंहिंजी तारीख़ नए सिरे जोड़ण ॾांहुं अॻुभराई करे रही आहे, तॾहिं हिकु हिकु करे सिंध जी क़यादत उन खां विछड़ी रही आहे। हिन सूरत में इहो अहम न आहे त कंहिंजो मौत कीअं थो थिए, बल्कि इहो अहम आहे त कंहिंजो मौत कॾहिं थो थिए। नाज़ुक ऐं फ़ैसिलाइतनि घड़ियुनि में अहिड़े इंसान जो मौत जंहिंजी क़ौम खे अशद ज़रूरत हुजे ऐं जेको उन्हनि घड़ियुनि में निहायत असराइतो किरदारु अदा करे सघण जे क़ाबिल हुजे, इंतिहाई नुक़सानकार ऐं भयानक साबित थींदो आहे। सिंध में वेझड़ में अहिड़ा कुझु मौत ॾिठा आहिनि जेके संस तमामु वॾो नुक़सानु आहिनि। उन ॾस में रहबरे सिंध साईं GMC जो लाॾाणो सभ खां वॾो नुक़सानु आहे। हाणे वरी अहिड़ो ई वॾो नुक़सानु सिंधी क़ौमी तहरीक जे सरवाण बशीर ख़ान कुरैशी जे लाॾाणे सां सिंध खे पले पियो आहे। हिन शहादत हिन नुक़सानु सॼी सिंध खे लोॾे छॾियो। सिंध जे हर माण्हू बशीर ख़ान कुरैशी जे विछोड़े खे दिलि सां महसूसु कयो। उहे माण्हू जेके आम तौर ते कामरेडनि या सियासी कारकुननि खे बुरो भलो चवंदे या संदन गिलाऊं कंदे ॿुधा वेंदा हुआ, बशीर ख़ान कुरैशी जे लाॾाणे ते उन जूं अखियूं बि अश्कबार ॾिसण में आयूं। बशीर जो लाॾाणो सॼी सिंध जो दिली ॾुख ऐं पीड़ा आहे, जंहिं सिंध जे सदियुनि जे फटनि खे हिकु वारी वरी अखोड़े छॾियो आहे। सियासत में इख़्तिलाफ़ हिकिड़ी आम शइ आहे। जिते उहो बकौल साईं GM सैद बरकत जी निशानी आहे, उते उहो जॾहिं मनफ़ी शक्ल इख़्तियार थो करे त कुझु नुक़सानु पिणु ॾिए थो। उन नुक़सान जो हिकिड़ो पासो हीअ बि आहे त माण्हू हर शइ खे उन इख़्तिलाफ़ जे आधार ते ॾिसण ऐं परखण जी कोशिशि करे थो। ज़िंदगी जा हज़ारे रूप हुजनि था, पर उन्हनि हज़ारे रूपनि मां कंहिं शख़्सियत जी कथ लाइ माण्हू रुॻो इख़्तिलाफ़नि जी बेरंग छाणी इस्तेमालु करे थो। नतीजे में उन्हनि निढनि वरनि इख़्तिलाफ़नि जे करे हुनजी नज़र उन्हनि पासनि ॾांहुं नथी वञे या हूअ ओॾांहुं अखियूं खणणी नथो घुरे। जॾहिं के शानदार पासा के ख़ूबियूं ऐं के गुण हुजनि था, पोइ जॾहिं उहो कथ हेठि रहंदड़ माण्हू हिन दुनिया मां हमेशह लाइ मोकिलाए हलियो थो वञे, तॾहिं पतो पए थो त मार असांजो केॾो न वॾो नुक़सानु थी वियो आहे, केॾो न वॾो ख़ाल पैदा थी वियो आहे। हूअ केॾी न वॾी शख़्सियत हो, उहा शयुनि ऐं माण्हुनि ॾांहुं हिन दुनिया जो अमूमी रवियो आहे। तंहिं हूंदे बि शुक्र आहे त जीअं सिंध जो वर्कर कंहिं हद ताईं उन रवैये खां बचियलु रहियो आहे। साईं GM जी तालीम उन में जेका रवादारी ऐं सप पैदा कई आहे, उहा चङी हद ताईं मिसाली आहे। हू सख़्तु तरीन इख़्तिलाफ़नि जे बावजूदि हिक ॿिए जी तोड़े हिक ॿिए जे अॻुवान जी इज़त ऐं एतिराम कंदो रहियो आहे। जेतिरे क़दुरु बशीर ख़ान कुरैशी जो तालुक़ु आहे त सॼी क़ौमी तहरीक जा वर्कर संदसि बेपनाह इज़त कंदा हुआ ऐं संदसि दिलनि में हुन लाइ मोहबत जो जज़्बो मौजज़न हूंदो हो। हू पाण बि त अहिड़ो हुयो जो बिना कंहिं तनज़ीमी फ़र्क़ जे हूअ सर्दी गर्मी या ॾुख सुख में उन्हनि कारकुननि वटि वञी निकिरंदो हो। हुनजो रवैयो अहिड़ो भलो हूंदो हो जो हर कारकुन वॾे जी दोस्ती जी दावा कंदो हो। संदसि विछोड़े संदसि लाइ उन मोहबत ऐं मान मर्यादा में अञा ई वधीक वाधारो कयो आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो मक़बूल प्रोग्राम सोच वीचार अभी ॿुधी रहिया आहियो। सोच वीचार में आऊं अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु असीं सिंध जे अरड़े पुट शहीद बशीर ख़ान कुरैशी जी वरसी ते केस भेटा पेश करे रहिया आहियूं। नामियारे शाइर इमदाद हुसैनी भेटा पेश कंदे लिखियो हो, मौसमनि वांगे न मिलंदी बार बार, ज़िंदगी हिकिड़ो ई भेरो थी मिले,
सा वतन तां जेकॾहिं थींदी निसार, रूह खे ईंदो करार, रूह जो आहे अज़ल खां बेक़रार। खून खथोरी लिकणो नाहे, हिकिड़े ॾींहुं त ज़ाहिर थींदो, कच्छ जी राति विहामी वेंदी, सच जो सूरज उभरी ईंदो। नामियारे शाइर अयाज़ गुल लिखियो, हुन सोचियो हो सिंधले थधड़ी छांव थियां, पंहिंजी भटकियल क़ौम खे हिकिड़ी राह ॾियां, सभिनी ख़ुशनि जियां ख़ान बेखसी वियो हलियो। हिकिड़ी नई सिंध खे ख़ान चयो अॾ जो, मुंहिंजे पोयां माउ खे हिकल न छॾिजो, शाल सभई गरजो त सिंध सुभारी थी वञे। अजरक अछी फुलड़ी सिंध जे नक्शे में, हूंदुसि मां स्वराज जे हर कंहिं सपने में, मुंहिंजे किसे में माठ कॾहिं थियणी न। नामियारे शाइर जोहर बिरोही लिखियो, हुन पुॼाणा काफ़िलो हैरान आ, सिंध जो अॼु हौसलो हैरान आ। बाग़ में हू गुल जियां मुर्कियो हुयो, मुर्क जो हर मरहलो हैरान आ। रंग आज़ादी जार पिया लोक खे, अॼु ग़ज़ल जो सिलसिलो हैरान आ। हुन जे हथ में हो मोहब्बत जो अलम, अमन जो हर भर झलो हैरान आ। लाड़ काछो थर विचोलो साहती, वाट जो हर हिकु वलो हैरान आ। सिंध ऐं सैद जो अॾो पुटु हुयो, अॼु फ़रिश्तनि जो टलो हैरान आ। हुन कराची खे भरे भाकुर विधो, शहर वस्ती झंग झलो हैरान आ। ही विछोड़ो आह बेवक़्ताए तो, ख़ुदि कुमहलो फ़ैसलो हैरान आ। काज़ी मंज़र हयात लिखियो, दरिया ख़ान दलेर विछड़ी वियो सिंध खां, मांझी मुड़ुस मथेर। यासर काज़ी लिखे थो त ख़ुदा ॼाणे हक़ीक़त पर सदाईं, असां गद्दार पालींदा रहिया आहियूं, मुफ़ादनि वास्ते गैरनि सां गॾिजी, ईअं पंहिंजनि खे मारींदा रहिया आहियूं। नामियारे शाइर जवाद जाफ़री लिखियो त सिंध वासियुनि में आ बरपा मातम, ही ख़बर बाह जा हुलिया वई। ओ बहादुर बशीर तोखां पोइ सिंध ॿीहर यतीम थिया वई। आगा सलीम लिखे थो, कारे कारूं भार में, ऊंदाही अंधकार में, टिम टिम था टिमकन ॾीहड़ा, जे ख़्वाब तूं ऐं मूं ॾिठा। को ख़्वाब धरती सूंहं जो ऐं माण्हुनि जे विरूंह जो, सो ख़्वाब सूरी मूं ॾिठो जो पिरह थी आख़िर फुटो। को ख़्वाब शाह इनायत जो, जंहिं ख़्वाब खे वेरी कुठो, ऐं रत बणिजी जो वुठो, उन रत मां खिड़ंदा गुलाब, ऐं महकंदा पंहिंजा के ख़्वाब। नामियारे शाइर कंपेर बख़्शण मेहराणवी लिखियो, जंहिं वक़्तु ॾुखिया ॾींहं आया थे, तो सिंध मथां थे साह ॾिनो, हिन हीणनि झीणनि झांगियुनि खे थे ॾढ ॾिनो वे साह ॾिनो। ओ गभरू ॻाढ़नि झंडनि सां, तूं जिंदड़ी लय झूझार हुए, हिन धरती माता जीजल जो, ऐं सिंधड़ी जो सिंगार हुए। ऐं कूड़ कुफर जे कोटनि लाइ ललकार हुए तलवार हुए। ओ अरडा पुट सधीरनि जा, हिन देस दुखी दलगीरनि जा, ऐं सूफ़ी संत फ़क़ीरनि जा। हा तुंहिंजी सोच सगारी हुई, हर पासे हर जा भारी हुई। जाजूत जलाई जोगियड़ा, त रोशन राह ॾेखारी हुई। ओ जोधा तुंहिंजे जलवनि मां, हिन देस ॾिठो थे आईंदो, जंहिं काल कराची धोॾी हुई, सो सॾु हुयो सो राज संदो। तूं दर्द वंदी तदबीर हुए, हिन धरती जी तक़दीर हुए। ओ जीअ जियारा जानियड़ा, तूं ख़्वाबनि जी तहबीर हुए, पर मूं न ईअं को जातो हो। तूं अंत वञी अंधकार कंदे, हिन देस खे कारो वेस ॾेई, सभु वेड़ा तूं वीरान कंदे। ॾिस सिंधू तुंहिंजे सदमे में अॼु ॻोढ़ा ॻोढ़ा थी वई आ, हर घर में मातम बरपा, ऐं घोड़ा घोड़ा थी वई आ। पर यार कसम आ वतन जो, हिन ॻाढ़े तुंहिंजे कफ़न जो पंध अधूरो रहिजी वियो, सो पंध असांखे करणो आ। बसि जीजल ख़ातिर जीअणो आ, बसि माता ख़ातिर मरणो आ। नामियारे शाइर अयूब गुल लिखियो, अला देस तुंहिंजी बि तक़दीर कहिड़ी, ॾुखोयल ॾुहागियल ही तस्वीर कहिड़ी।
हू जंहिंजे मथे ते हुई दोदे जी पग, जंहिंखे बाग़ियुनि जे पोतियुनि जो उल्को हुयो, हू जंहिंमें ज़माने जूं दीदूं हुयूं, हू जंहिंमें लखनि जूं उमेदूं हुयूं, हूअ जंहिंजे बदन में बिलावल हो बीठल, हू जंहिंखे त सैद जो चहिरो हुयो, जबल जंहिं साण कदमे न कछिजी सघिया, जेको सावण में सिंधू जो लहजो हुयो, जंहिंखे होशू जी गैरत हिसे में मिली, जंहिंसां हीमू जो वेझो को नातो हुयो, जंहिंमें दूल्हे थी पंहिंजी जवानी ॾिठी, सजन जंहिंमें सघई रवानी ॾिठी, वतन जो मुहाफ़िज़ सो राणो हलियो वियो, संदे सूर जो हू सुञाणू हलियो वियो। लिखूं हाणे दिलि जी बि तहरीर कहिड़ी, अला देस तुंहिंजी बि तक़दीर कहिड़ी। नामियारे शाइर हाजी सांद लिखियो, असां दौर पंहिंजे जी टुकड़ी झली, पंहिंजे सालियुनि पुटनि जो वज़न हो कयो, सजन सुलछणाइनि खे साम्हूं रखी, सॼे दौर पंहिंजे खे तोरियो हुयो। वॾा तुंहिंजे पासे इलाही उलट हुई, वॾा तुंहिंजो पासो घणनि खां गरो हो। तारीख़ खिलंदे ई ख़बरूं कयूं हिन, तुंहिंजो इश्क कामिल ने केॾो खरो हो। वतन जा भिगल नेण भुणकी चवनि था, ओ महबूब मुंहिंजा ही तुंहिंजो विछोड़ो, सवें सुर्ख सुबुहनि जे पुठ में छुरो हो। मञा थो नसीबो भलो नाहे मुंहिंजो, मगर भाग एॾो छा मुंहिंजो बुरो हो। तुंहिंजे इश्क खां ईअं महरूम आहियूं, भला तो जियां केरु ॾींदो गिराठियूं। असां ॾढ तुंहिंजे ते भायूं हो भॼंदियूं, ही पेरनि में पातल ग़ुलामी जो साटियूं। चढ़ी रंग वनवाह में वेठल वनी ते, ईअं रंग मूं ते बि चढ़ंदा सर जा। मिठा मां बि थींदुसि उजालनि सां भेड़ो, अंधेरनि जा राकास मरंदा ही चारा। ग़ुलामी जे रातिनि जो ईंदो को छेड़ो, तुंहिंजे नाले जी माना बि केॾी वॾी आहे, पंहिंजे नाले जी केॾी तो लॼ रखी आहे। हीअ असीं शहीद बशीर ख़ान कुरैशी खे शाइराणी भेटा पेश करे रहिया हुआसीं। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सनींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन